अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंदड़। ख़बर शामिल कयूं था मोहबो जूणू जी। हिकु महीनो गुज़रण बावजूद काज़ी अहमद लॻ ॻोठु अली नवाज़ चांडियोमी बेदर्दीअ सां क़त्ल थियल। ॿ मासूम नियाणियूं 13 वरियनि जी साइमा ऐं 8 साला मासूम नियाणी मायरा चांडियो जा क़ातिल गिरफ़्तार थी न सघिया, जॾहिं त कानून जे अखियुनि ते कारियूं पटियूं ॿधल ऐं चूंडियल नुमाइंदा गुम। ग़रीब मिसकिननि जा हॾ ॾोखी ऐं इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं बि मुकमल ख़ामोश, जॾहिं त मासूम नियाणी जा वालदेन दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। वधीक असां सां गॾु मौजूदु आहे HR JDO न्यूज़ जो रिपोर्टर मोहबो जूणू। जी मोहबो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी वज़ीर, जीअं त अॼु मां ॻोठु अमीर बख्श चांडियो में मौजूदु आहियां, जिते 1 महीनो 5 ॾींहं पहिरीं मासूम जेके नियाणियूं बेदर्दीअ सां कारह जे इल्ज़ाम में क़त्ल कयूं हुयूं। मां हिते मक़तूल जेका वारस आहिनि, जेका फैमिली आहे मोहम्मद लाइक़, उनजी घरवारी, उन्हनि सां मां मौजूदु आहियां ऐं हुननि जा 1 महीनो 5 ॾींहं थी विया आहिनि, क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। अचो त हुननि फैमिलीअ खां इन बाबति पुछूं। साईं, मुंहिंजी नियाणियुनि जो नालो हिकिड़ी जो साइम आहे ऐं हिकिड़ी जो माहिरा, ऐं महीनो 5 ॾींहं थी विया आहिनि। मुंहिंजा क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। जेको क़ातिल आहे जवाबदार, मेन जवाबदार आहे ग़ुलाम शबीर, उहो जेको आहे नालो कढायो थो वञे SP साहिब को चई ऐं सूबेदार खां। सो महिरबानी करे मुंहिंजो इंसाफ़ थियो वञे ऐं इहे नाला जेके न हुनजा बंदि कया वञनि। कुझु ॾींहं पहिरीं तव्हां SP साहिब सां मिलिया हो, तव्हांखे SP साहिब यकीन दियानी जवाबदारनि जे हवाले सां छा ॾिनी हुई? साईं, उन चयो त मां जेके बि जवाबदार आहिनि सभु जवाबदार हाज़िर कयां थो ऐं तूं ॻोठु वञी वेही रह। असांखे जेको आहे असां तुंहिंजो हिते केस सही हलाईंदासीं ऐं तूं घबराए न। सो उन सां तव्हां मिलिया केतिरा ॾींहं पहिरीं? तव्हांखे छा साईं यकीन दियानी ॾियारी? 20 ॾींहं थी विया आहिनि असांखे। उन सां मिलियासीं। उन चयो त SP साहिब सां मिलियासीं। सो उन चयो त भाउ तव्हां जूं नियाणियूं न आहिनि, मुंहिंजूं नियाणियूं आहिनि ऐं तुंहिंजो अलाह कंदो त असीं इंसाफ़ कंदासीं ऐं तूं घबराए न। ऐं असां उन्हनि जा माल बि हया आहिनि, मायूं बि हयूं ऐं घर बि ड्राथा आहिनि। तूं जेको आहे घबराए न, असां तुंहिंजी कोशिश में पूरीअ में। सो असांजो त अञा ताईं को बि इंसाफ़ न थियो आहे ऐं जेको मेन जवाबदार आहे ग़ुलाम शबीर चांडियो, उहो जेको आहे नालो कढायो थो वञे। हींअर तव्हां ही जेके शुरू कयूं आहिनि, हुतां पंहिंजो घर ड्राए आयो त छो ड्राए आयो ऐं हिते जेको ठाराए पिया त ही केरु ठातो अथव? साईं, हिते असां हुतां ड्राराए खणी आया आहियूं, हिते बसि पियूं न। हाणे जॾहिं बि को थियो पैसो ठाराईंदासीं ऐं उतां निकिरी असीं हलिया आयासीं। ड्रिन डप में असांखे हुते धमकियूं ॾिनो, तव्हांखे मारींदासीं। जी, केतिरो अर्सो थियो आहे तुंहिंजूं नियाणियूं क़त्ल थियो न? 1 महीनो 5 ॾींहं जा ॿुधाए पिया। हा त पोइ तक जो MNA MPA को वॾेरो आयो आहे लड़ी? साईं, हिकिड़ो आयो आहे सरदार ख़ान मोहम्मद, ॿियो केर बि कोन आयो आहे ऐं उन असांजी थोरी घणी मदद कई आहे, दुआ घुरी आहे, उहो माण्हू आयो आहे, बाक़ी ॿियो केर बि न आयो आहे असां वटि। अदा तव्हां हू घर ठारायो, छो ठारायो ऐं ही जेके शुरू रखियो वेठा हो, कीअं घर ठहंदो, इन हवाले सां ॿुधायो। असांखे भाउ हुते असां वेठासीं, असांखे हुते धमकियूं पियूं मिलियूं, चई हिते तव्हांखे असां रहण कोन छॾींदासीं। इन असां डप खां हेॾे पंहिंजो सिर खणायो। रईस ग़ुलाम शबीर चांडी जी। असां इन सिरो घर हेॾे ड्राए खणी आयासीं जी। हिते हेतिरो सारो सी आहे, पोइ ही घर कीअं ठहंदो? तव्हां पैसे ॾोकड़ अथव या तव्हां जेकी मदद कई आहे न? बसि असांजे लुकमान चांडे हिकिड़े बसि मदद कई आहे, असां बसि पंहिंजा घर हिते ईअं ड्राए वेठा आहियूं। साईं, मुंहिंजो नालो मोहम्मद लुकमान ज़ात चांडियो, वेठल ॻोठु अमीर बे चांडियो। साईं, महीनो 5 ॾींहं थी विया आहिनि। हिन वक़्त ताईं मोहम्मद लाइक़ जी नियाणियुनि जा क़ातिल को बि गिरफ़्तार न थियो आहे। हिन वीचारे ग़रीब मज़लूम सां तमामु घणी नाइंसाफ़ी थी आहे। इन जे करे असांखे ॾुख को चवणो थो पए। मां 3 ॾींहं SP साहिब वटि वियोसि, पाण ख़ुदि वियोसि। SP साहिब सां मां ॻाल्हायो, मुंहिंजो सर तव्हां जेको आहे सो हिन मोहम्मद लाइक़ ग़रीब सां ज़ुल्म थियो आहे, हिन जूं नियाणियूं बेदर्दी सां क़त्ल कयूं वयूं। वरी असांखे अफ़सोस सां चवणो थो पए तव्हांखे, तव्हां तमामु असांजा जेके ऑफिसर SSP साहिबु जेको आहे, तमामु तनवीर हुसैन साहिबु, तमामु जेको आहे सो असली भलो माण्हू हो। ऐं मुंहिंजो मां तव्हांखे साईं अफ़सोस को चवां थो त जेको आहे सो तव्हां जेको आहे नाइंसाफ़ी थिए पई। जेको ग़ुलाम शबीर चांडियो आहे उहो हिन में क़ातिल आहे, हिन जी नियाणियुनि जो क़ातिल आहे। ऐं असां जेको आहे सो वरी बि गुज़ारिश कयूं था त हिन ग़रीब मज़लूम सां मदद कई वञे। हिन वक़्तु हिन ग़रीब जो हिते घर तव्हां ॾिसो पिया ड्रथो पियो आहे। हीअ ज़मीन मूं न किनी आहे वेहण लाइ पंहिंजी, मूं पंहिंजी ज़मीन ॾिनी आहे। त वाह ग़रीब आहे, हिन जो घर बि जहिड़ो मुंहिंजो हाल आहे, मां हिनखे घर बि ठाराए ॾियां थो। जीअं त तव्हां पीपल्स पार्टीअ सां आहियो, ही वोटर पीपल्स पार्टीअ सां न,
जेके कातलनि खे बच कंदड़ या जीअं तव्हां था चओ त उन्हनि जो बि पीपल्स पार्टी तहरीक आहे, पोइ पीपल्स पार्टी जी आला क़यादत या तव्हां चांडिया बहिराणी जो MP MNA हिते जो साबिक़ा MP फसी शाह या को इहे कोशिशि नथा कनि त ही न साईं, हिन वक़्त ताईं को बि अहिड़ो चूंडियल नुमाइंदो न पातो आहे। सिर्फ़ु सरदार खानमन दायरी असांजे तक जो MP आहे, उहो असांजे ॾुख में शरीक थियो आहे। मुंहिंजो मोहम्मद लाइक नालो आहे ऐं मुंहिंजूं नियाणियूं साइमा मायरा महीनो 5 ॾींहं थी विया आहिनि ऐं जेको आहे सो असां सां ज़ुल्म आहे ऐं मां घर छॾे आयो आहियां, पंहिंजा हिते बेघर थी आयो आहियां, मुंहिंजा घर बि हिते उहे छॾे आयो आहियां हेॾे पनाह लाइ ऐं जेको आहे मुंहिंजो इंसाफ़ु थियो वञे, न त जेको आहे मां 2-3 ॾींहंनि में इंसाफ़ु थियो त ठीकु आहे, न त पोइ मां रोहिड़ी किनाल में पाण छॾींदुसि। मां सभु हिते आयो आहियां, पंहिंजा ॿार वठी रोहिड़ी किनाल में पाण छॾींदुसि।